कार संगड़ को मां हिकिड़ी ॻाल्हि पुछंदुसि। जी जी हिते गर्ल्स आनियो था कराची खां जेके वीडियो शूट जे लाइ। जी जी जिंदगी में कभी इश्क किया है? इश्क कौन नहीं करता, कम वक्त सारे करते हैं, मैंने भी किया है। समझ रहे हो, समझ रहे हो आप, समझ रहे हो ना। को प्यार मिला है या छोड़ दिया उसने? बस आजकल दौर ही ऐसा है। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जैसे कि मैं वकार संगड़, आज हमारे साथ बहुत बड़ा मेहमान मौजूद है। पूरी सिंध में इसका नाम है और मैं इससे थोड़ा इंटरव्यू लेता हूँ। भाई अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वकार भाई कैसे हो? अल्लाह पाक का शुक्र है भाई, अपना सुना। अल्लाह का करम है, आपकी दुआएं। भाई आज आप हमारे घोटकी में आए हो, हमारे को बहुत खुशी हुई है। और पहले ये कहाँ गए थे आप? भाई मैं गया था मरी, लाहौर, इस्लामाबाद। चक्कर लगा तो सोचा कि घोटकी में जाऊं दोस्तों के साथ, अली अख्तर भाई के साथ, संगड़ के साथ, आपके साथ, अहमद अली के पास। ऐसे ही आया, दोस्तों की दावत थी इसलिए आ गया। यार बहुत कसम से खुशी हुई है आपसे मिलकर, और ये सब दोस्त मिले हैं और आपसे वीडियो भी बनाई है, अख्तर ने भी वीडियो बनाई है। सो बड़ी मेहरबानी है आपकी। मुझे ये बता, आप टिकटॉक पे कैसे मशहूर हुए? बस आपकी दुआएं हैं, बस मशहूर हो गया। जो है वीडियो बनाते बनाते फ़नी वीडियो बनाई थी पहली, तो फिर वायरल हो गई, तो फिर मशहूर हो गया। है भाई, सदके सदके। भाई वो कौन सी वीडियो थी जो आपकी वायरल हो गई और सिंध में छा गई? कौन सी वीडियो थी? वो फ़नी वीडियो थी, वो जो मेरा भाई था जोएब जुरानी है ना, उसकी वॉइस थी, उसकी वॉइस में चली गई थी, वो वीडियो थी, वायरल हो गई। है मना आप सिंध में वायरल हो गए। भाई मैं सदके सदके भाई कुर्बान जावा, कसम से हमारा सिंध का जो भाई मना वायरल हो गया, हमारे को भी खुशी है, हमारा भाई है। मुझे ये बता, आप जिंदगी में कभी इश्क किया है? इश्क कौन नहीं करता, कम वक्त सारे करते हैं, मैंने भी किया है। अच्छा, आपने इश्क किया है, वाह वाह सदके। वो आपको प्यार मिला है या छोड़ दिया उसने? बस आजकल दौर ही ऐसा है। अच्छा, एक बार इश्क हुआ है या बार बार इश्क हुआ है, मुझे ये बता। सिंध में बार बार इश्क होता है, एक बार नहीं होता। भाई भाई सदके सदके, मोला हबीब चए तो त मांखे हिकिड़े ॾींहुं मांखे इश्क न थियो, मांखे बार बार थींदो आहे। चवंदो न आहे, इश्क कयोसीं कहर कयोसीं, जीवन पंहिंजो ज़हर कयोसीं। इश्क कयोसीं कहर कयोसीं, जीवन पंहिंजो ज़हर कयोसीं। हिकिड़े महबूब जे ख़ातिर घोटकी दुश्मन सॼो शहर कयोसीं। है भाई, मैं सदके जावा, मैं कुर्बान जावा। ये हमारा सिंध का बाबा बहुत मशहूर टिकटॉकर है, आप तो इसको जानते होंगे, फेसबुक पर भी बहुत वायरल है। फेसबुक पर आपके कितने मना फॉलोअर है? लाइक 2 लाख फॉलोअर्स हैं फेसबुक पेज पे। अच्छा, हाँ। और टिकटॉक पे कितने हैं? वो तो तुम्हें पता है, 9 लाख फॉलोअर्स हैं। 9 लाख भाई, टिकटॉक ते 9 लाख हिन जा फॉलोअर आहिनि। और उस फेसबुक पर सिंधी में जग करणो ना, बाकी आने छा है बाबा, हमारा उर्दू में भी वो चैनल उर्दू में है ना, वो समझा करो ना भाई। ये सिंधी भी लोग हैं हमारे जो देखते हैं, वो भी हमारे फैन है, इसलिए हम सिंधी में भी बात कर रहे हैं, उर्दू में भी बात कर रहे हैं। जैसे बात करो, करूंगा, कोई मसला नहीं है। इंग्लिश में बात करोगे, इंग्लिश में ही करूंगा। हाउ आर यू? आई एम फाइन एंड यू आर यू? आई एम गुड। वेयर आर यू गोइंग? आई एम गोइंग नाउ सिटी। अच्छा, सिटी सिटी सिपा चुपा चूं। ये छा है? नालो पुछां तो तव्हां जो सॼी। अच्छा, नालो। अच्छा, चीना बींदा है या मां चवां? अच्छा, या मचो तांगड़ो छो संद ते पचां सोंदो टोपी का। हाँ, ये सिंध जी टोपी शान है। हाँ बिल्कुल, बिल्कुल बिल्कुल। मना वकार संगड़ को मां हिकिड़ी ॻाल्हि पुछंदुसि। जी जी पुछण त न खपे, पर मां सोचां थो तव्हांजे पेज ते आया आहियूं त ज़रूरी ॻाल्हि आहे, त तव्हां खां ज़रूरु पुछिजे। जी जी जी, सदके 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 जेको तव्हां चओ था, तव्हां हिते गर्ल्स आनियो था कराची खां जेके वीडियो शूट जे लाइ। जी जी, असांखे वीडियो नथा भरायो था, पाण अकेला अकेला भरायो था, छो छा चक्कर आहे? मिठा हिकिड़ी ॻाल्हि, पहिरीं ॻाल्हि त इहा आहे, जेकी गर्ल्स आहे जंहिंसां वीडियो ठाहींदा उहे तव्हां नज़दीक न हो। अगरि तव्हां नज़दीक हुजो त हाज़ुर अखियुनि ते। तव्हां इनखे पेमेंट ॾींदा आहियो या बस ईअं वीडियो ठाहींदा आहियो? हमने किसी को भाई पेमेंट नहीं दी, अगर वो खुद देती है तो हाज़िर है बगैर।
बड़ा सिंध जा बहुत सिर वॾा स्टार ही है ना। स्टार इन भाई, स्टार। वाह 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 भाई, सदके सदके। मना जिंदगी में आपको प्यार मिला है, किसी से शादी की या बस ऐसे ही? शादी नहीं की है, जब अख्तर जो है ना अकेले घूम रहा है ना, लड़कियों की लाइन लगी है। मैं भी ऐसे ही हूँ, अभी तक जो है ना नहीं मिली है कोई। है मिली नहीं है, मना शादी नहीं की, शादी नहीं की, मना प्यार एक बार नहीं हुआ, बार बार होता है। तो भाई ये हमारा बहुत सिंध का स्टार था, बहुत इससे मिलकर बहुत खुशी हुई और बड़ी मेहरबानी हबीब भाई। लख रुपया तव्हांजा वॾी महिरबानियूं, थोरा न थोरा माण्हुनि जा भलाई तो आहियां। अदे वकार संगड़ जो ऐं जेको असांजो प्री प्यारो दोस्त आहे अख्तर अहमद अली, जेकी बि पूरी टीम आहे तमामु ज़बरदस्त कमु कंदा आहिनि, असांखे तमामु बहितरीनु वणंदा आहिनि। हिन वक़्तु जेको आहे उनजी स्नैक ते बि तमामु बहितरीनु आइडिया हले थी। मां पंहिंजे सिंधी भाइरनि खे चवंदुसि त जेके मुंहिंजा फॉलोअर्स आहिनि उनखे चवंदुसि, चवण जो को बि ॻाल्हि त न आहे, पर मां उनखे चवंदुसि त वकार भाई वारनि जी ऐं हिन जी तमामु भरपूर सपोर्ट कयो, जीअं असांजी सपोर्ट कंदा आहियो। सभु सिंधी भाइरनि हिक ॿिए जी सपोर्ट कंदो, तव्हांजो कुझु बि न वेंदो। अगरि जेके दोस्त तनक़ीद कनि था न, इहे सभु पोइ हिते ई आहिनि। जीअं असांजो प्री प्यारो दोस्त आहे अली अख्तर साहब, उन्हनि जे वीडियोनि ते तनक़ीद कंदा आहिनि, उनजो वायरल थियनि था। ख़बर अथव इहा अली अख्तर लाइ वॾी तमामु ख़ुशी जो एज़ाज़ आहे। उन जा वीडियो वायरल थियनि था सिंध में, हिन तक तमामु बहितरीनु मशहूरु आहे टिकटॉकर, जंहिंसां सिंध जूं न पर पंजाब जूं बि सफ़ा गर्ल्स गॾनि, हिकु न पर ॾूं ट्राए ट्राए, है न। पर हिन सां शादी न कंदियूं, इन सां शादी कंदी त पोइ असां जहिड़ा केरु कंदो। मां चवंदुसि त अली अख्तर खे तव्हां सऊदी मोकिलियो, सऊदी में अरबन जा जुबा धोईंदो। हा इहा ॻाल्हि आहे, है न। सऊदी मोकिलियो, उते जेको इंडोनेशिया हिनखे सम्झंदा, उते जेको आहे कारोबार सुठो मिलंदो। जे चकर तव्हां नथा चओ त मां मोकिलियांसि टिकट भरे। हिकु कमज़ोर आहे असां हिनखे, इनजे करे नथा मोकिले सघूं। ऐं हितो वेंदो त अरबन जा ॿार डिॼी वेंदा। यार पोइ हीअं करेसि न, जेको आहे शिकारपुर में असां जेको पार्क आहे न, उते हली करे हिनखे विया आहियूं पार्क में, ॿधी हली छा ख़्यालु आहे, रोज़ी कंदा सुठी। इहो सोचूं था बाद में। चलो वॾी महिरबानी, तव्हां घोटकी में आया आहियो। नाज़रीन असांखे ॾाढी ख़ुशी थी, हबीब मोलाई साहब मिलियासीं कसम सां, सिंध जो स्टार आहे। मां सदको मां पाण तां, है न जानी, वॾी महिरबानी, लख कुर्ब, मां सदको।